अस्सलाम वालेकुम दोस्तों, आमी गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? उमेद थो कयां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे मां जैज़ जे सिम ते बिल्कुलु फ्री में 500 MB वठण जो कोड ॿुधाईंदुसि। सो वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो, वीडियो खे दोस्तनि सां लाज़मी शेयर कयो ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बर वारी घंटी खे आल ते दॿायो जीअं हर नई चढ़ण वारी वीडियो मिस न थी सघे। ठीक है दोस्तों, मां हिन चैनल ते फ्री इंटरनेट फ्री पहला सां ई टेक्निकल जा वीडियो सिंधी में अपलोड कंदो आहियां। तव्हां जेकॾहिं सिंधी आहियो ऐं सिंधी में ॾिसणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। तो दोस्तों तव्हांखे मां मुकमल तरीक़ो ॿुधाईंदो। सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजे मोबाइल जे डायलर में वठी अचंदो। ठीकु आहे, तव्हांखे सभ खां पहिरीं डायलर में अचिणो आहे ऐं डायलर में अचण खां पोइ तव्हांखे हिते हिकु कोड टाइप करिणो आहे। ठीकु आहे, जैज़ न्यू सिम जो पर पुराणी सिम ते बि हले थो। बहरहाल तव्हां हीउ कोड लाज़मी ट्राई कजो, थी सघे तव्हांजे मोबाइल में लाज़मी फ्री इंटरनेट हले। सो कोड ॿुधाइण खां अॻु हिकु गुज़ारिश आहे, जेकॾहिं वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो। ठीकु आहे दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हांखे स्टार 117, ठीकु आहे, उन खां पोइ 72, वरी स्टार, वरी स्टार 717 स्टार 72 टे। दोस्तों तव्हांखे हीउ कोड पंहिंजे जैज़ जे सिम ते लॻाइणो आहे। जीअं ई तव्हां हीउ कोड लॻाईंदा तव्हांजे साम्हूं उहो मेन्यू अची वेंदो जंहिंमें तव्हांखे बिल्कुलु फ्री में 500 MB मिलंदी जैज़ न्यू सिम जी। ठीकु आहे, सो इहा अॼु की वीडियो कीअं लॻी पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं रखिजो खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़, बाय बाय, टाटा।